अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सूरह कहफ़ 18 नंबर सूरह आहे क़ुरान जी ऐं इन में 12 रुकू आहिनि ऐं 110 आयात आहिनि। या मक्की सूरह आहे ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुस्लमाननि खे इहो मशवरो ॾिनो, इहा एडवाइस ॾिनी त सूरह कहफ़ जेका आहे उहा हर जुमे ते पढ़ो। पढ़ण जो मक़सदु इहे न आहे त असां सिर्फ़ु तिलावत करे बंदि करे रखी छॾियूं। पढ़ण जो मक़सदु इहो आहे त इन ते यकीन रखणु, इन ते अमल करणु ऐं इन मां असांखे इन खे सम्झणु ऐं इन खे सम्झी करे पढ़ी पोइ इन मां असां पंहिंजी ज़िंदगी ते कहिड़े नमूने अप्लाई कयूं अॼुकल्ह जे दौर में। पढ़ण जो मक़सदु इहो आहे त इहा हिकिड़े जुमे खां वठी ॿिए जुमे ताईं असांजी ज़िंदगी में नूर पैदा कंदी, लाइट पैदा कंदी। त लाइट असांखे तॾहिं कमु ईंदी आहे जॾहिं ऊंधे हूंदी आहे। त हिकिड़े जुमे खां ॿिए जुमे ताईं तव्हांजी ज़िंदगी में इहा शइ सूरह कहफ़ पढ़ण सां तव्हांजी ज़िंदगी में लाइट पैदा थींदी। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इहा जेका सूरह कहफ़ आहे इहा असांखे प्रोटेक्ट कंदी कंहिंखां, फितनत दज्जाल खां, मसीह फितनत दज्जाल। जेको दज्जाल आहे असांजे ज़हननि में इहो ई आहे त हिकिड़ो जानवर आहे, क़यामत काल में या क़यामत जी निशानी हूंदी, क़यामत काल में ज़मीन मां निकिरंदो, हिकु अख वारो हूंदो। पर जेको दज्जाल लफ़्ज़ आहे उहो दज्जल मां निकितल आहे। इन जो मक़सदु आहे कूड़ो, फ़रेबी। त कूड़ खे दज्जल चइबो आहे। त सभ खां वॾो जेको ज़मीन ते फितनो हूंदो उन खां इहा सूरह कहफ़ असांखे प्रोटेक्ट कंदी, असांखे सम्झी पढ़ण जे करे। त जेके नंढा नंढा फितना अॼुकल्ह जे दौर में आहिनि इन खां असां ऑटोमेटिक बची वेंदा। जीअं मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू आहे 10 किलोमीटर रनिंग थो करे डेली, उनखे कोई अची चए थो त 2 किलोमीटर रनिंग कर, उहो चवंदो त मां डेली 10 किलोमीटर रनिंग कंदो आहियां, 2 किलोमीटर त मुंहिंजे लाइ का ॻाल्हि कोन्हे। त जेके नंढा नंढा फितना आहिनि दुनिया में उहे उनखां माण्हू ऑटोमेटिक इन शइ खां पासे थी वेंदो अगरि सूरह कहफ़ खे सम्झी करे पढ़णु ऐं उन ते अमल करण में असां जेको आहे हर जुमे ते पढ़ंदासीं ऐं उन ते अमल कंदासीं। त सभ खां वॾा फितना जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि? 4 फितना जेके दज्जाल जा सभ खां वॾा फितना आहिनि उहे कहिड़ा आहिनि? सभ खां वॾो फितनो जेको आहे उहो रिलीजन जो, पंहिंजे दीन जो, ईमान जो, इस्लाम जो। त तव्हांजो रिलीजन पासे कयो वेंदो। हिकिड़ो त दज्जाल जेको आहे उहो ईंदो ऐं उहे क़ौम जेका आहे उहा बुख मरंदी, उन्हनि वटि न खाइण लाइ कुझु हूंदो, न पीअण लाइ, ॿार उन्हनि जा रोईंदा बुख ते। ऐं उहो अची चवंदो अगरि तव्हां मूंखे मञियो त मां अलाह आहियां, गॉड आहियां, माज़ अल्लाह, त तव्हांखे मां हर शइ प्रोवाइड कंदुमि, तव्हांखे जेको माल बि पैसा बि हर शइ तव्हांखे ॾेई छॾींदुमि, तव्हां सिर्फ़ु इहा शइ मञियो। इहो हिकिड़ो वॾी आज़माइश हूंदी ईमान जी, त उहा शइ प्रोवाइड कंदो पर उहो तव्हांजो ईमान हटाए करे। त जेका बि शइ अॼुकल्ह जे दौर में असांजो दीन, असांजो ईमान, असांजो रिलीजन परे थी करे, उहो हिकिड़ो दज्जाल जो फोर्स आहे। त असांखे का बि अहिड़ी शइ दुनिया जी शइ आहे, चाहे उहा मीडिया हुजे, चाहे उहो को दोस्त हुजे, चाहे माण्हू हुजे, त जेका बि शइ असांखे रिलीजन खां परे करे, असांजो ईमान ख़राबु करे, उहो हिकिड़ो दज्जाल जो फोर्स आहे जेको ऑटोमेटिक कमु करे थो पियो। ऐं उनखां पोइ जेको आहे ॿियो नंबर जेका आज़माइश आहे उहा आहे पैसे जी आज़माइश। त हिकिड़ो क़ौम आहे या को माण्हू आहे या को क़ौम आहे, उन वटि पैसो बि कोन्हे, सफ़ा उञ बुख कहत ज़िदादी अची वई आहे ऐं उनखे चए थो वञे तुंहिंजे मुल्क में ग्रीनरी थी वेंदी, पैसो बि अची वेंदो, बिज़नेस बि अची वेंदो, सिर्फ़ु जेको आहे जीअं मां चवां थो उअं कर। जीअं अॼुकल्ह वॾा मुल्क आहिनि उहे इकॉनमी हलाईंदा आहिनि, उहे इकॉनमीज़ हलाइनि था ऐं उहे को मुल्क आहे हिकिड़ो उन्हनि जी ॻाल्हि नथो मञे, जेका ॻाल्हि नाजाइज़ आहे, त उनखे जेको उन ते संक्शन हणी छॾींदा, उनखे इंटरनेशनल ट्रेड खां मना करे छॾींदा, उन्हनि खे कर्ज़ो ॾियणु बंदि करे छॾींदा, त जीअं इहो असांजी नाजाइज़ ॻाल्हि मञे। त अहिड़े क़िस्म सां उनखे ब्लैकमेल कयो वेंदो त जीअं नाजाइज़ ॻाल्हि मञे त असांजी जेके नाजाइज़ ॻाल्हियूं आहिनि उहे पूरी थियनि ऐं असांजो जेको उन मुल्क जो जेको दीन आहे, ईमान आहे, रिलीजन आहे, उहो उनखां परे कयो वञे। ऐं उनखां पोइ जेको 3 नंबर आज़माइश आहे उहा आहे नॉलेज जी आज़माइश। जेका बि इल्मु वारा हूंदा उहा जेका शइ चवंदा, नॉलेज वारा स्कॉलर्स जेका शइ चवंदा उन्हनि खे चयो वेंदो त इहे कूड़ था ॻाल्हाइनि, ऐं जेके कूड़ ॻाल्हाईंदा उन्हनि खे सचो सम्झो वेंदो। ऐं उहे जेके आहिनि कूड़ ॻाल्हाईंदा उहो चवंदा त इहो सच आहे, त माण्हू उन्हनि खे सच सम्झंदा ऐं उन्हनि खे सच करे ॾेखारियो वेंदो। जीअं अॼुकल्ह दौर में मीडिया आहे, ग्रुप्स ते मैसेजिस आहिनि, का बि शइ आहे जेका इहे सभ खां वॾो फितनो आहे त बग़ैर तस्दीक़ कीअं माण्हू जेको आहे
ॿी जॻह ते फैलाए छॾींदो आहे। जीअं मिसाल जे तौर ते तव्हां नंढड़ी क्लिप ॾिसंदव, उन में हिकिड़े खे ज़ालिम ज़ाहिर कयो वेंदो आहे, ॿिए खे मज़लूम ज़ाहिर कयो वेंदो आहे। हालांकि असांखे ख़बर नाहे त ज़ालिम केरु आहे, मज़लूम केरु आहे। थी सघे थो इहा शइ अपोज़िट बि हुजे। बग़ैर तस्दीक कीअं असांजे रिलीजन में त दीन में इस्लाम में इहा शइ आहे, बग़ैर तस्दीक थियण खां बग़ैर का बि जेका न्यूज़ आहे पंहिंजे फैमिली मेंबर खे न ॿुधायो अगरि तव्हांखे तस्दीक नाहे थियनि। हिते त असां जेको आहे सॼे फैलाए छॾींदा आहियूं ग्रुप्स में, व्हाट्सएप ते, फेसबुक ते, त जीअं माण्हुनि खे ख़बर पए ऐं असांखे उन शइ जी तस्दीक थियल न हूंदी आहे त इहा सही न्यूज़ ईअं आहे या न आहे। इहो हिकिड़ो वॾो फितनो आहे जेको असां उन में पार्ट बि वठंदा आहियूं ऐं उनखे फैलाइण जी बि कोशिशि कंदा आहियूं ऐं पाण बि उन ते सच सम्झी वेंदा आहियूं बग़ैर तस्दीक। अगरि तव्हांखे उहा न्यूज़ खपे त तव्हां महिरबानी करे उन शइ जी तस्दीक कयो। तस्दीक थियण खां पोइ बि पाण ताईं रखो, फैलायो न, छो जो तव्हांखे ख़बर थी सघे थो उन न्यूज़ जे करे को फ़साद फैलिजे या को फितनो फैलिजे। त इहा असांजे दीन में इहा आहे त पहिरियां सभ खां पहिरियां तस्दीक कयो, उन खां पोइ न्यूज़ जेका आहे ॿिए ताईं पहुचायो। त इहो जेको फितनो आहे इहो नॉलेज जो, इल्म जो, इन जो टेस्ट आहे। उन खां पोइ जेका आज़माइश आहे उहा पावर जी आज़माइश कीअं आहे। पावर वठण लाइ जेको माण्हू हूंदो, जेको के हिकिड़े माण्हू ते पावर रखे या ॿिनि माण्हुनि ते, या कि ऑफिस में उनखे का सीट खपे, या पॉलिटिशियंस हुजे सियासतदान हुजे, कोई बि हुजे, कंहिंखे बि पावर वठण लाइ हर उहो अमल कंदो जेको उनखे न करणु घुरिजे, जेको असांजे दीन में न आहे। त सभु फोर्सिस उनखे चवंदियूं त तूं हीअं कर त तोखे हीअं पावर मिलंदो, तूं हीअं कर तोखे हीअं। त इहो हिकिड़ो पावर जो आज़माइश हूंदी, उनखे पावर मिलंदो ऐं उहो उनखे मिसयूज़ कंदो। त इन्हनि सभिनि शयुनि खां, इहे सभ खां वॾा फितना आहिनि। इन्हनि फितननि खां बचण लाइ सूरह कहफ़ में अल्लाह सुब्हानो ताला असांखे छा थो ॿुधाए ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे मशवरो ॾिनो आहे। त छो ॾिनो आहे? इन मां कहिड़ी अहिड़ी शइ आहे जेका असांखे इन्हनि शयुनि खां प्रोटेक्ट करे सघे थी। त सभ खां पहिरियां जेके 4 स्टोरीज़ आहिनि हिन में ऐं 4 ख़ुतबा आहिनि। सभ खां पहिरियां जेका स्टोरी आहे उहा असहाबुल कहफ़ आहे। कहफ़ जी मतिलबु इहो आहे त ग़ार, द केव। त असहाबुल कहफ़ चंद नौजवान हुया, उन्हनि जी क़ौम जेका आहे उहा बुतनि खे पूॼींदा। अगरि कोई बि न पियो पुॼे त बादशाह उन्हनि खे या त माराए पियो छॾे या उन्हनि खे जेल में विझे। त हुननि पंहिंजो ईमान बचाइण लाइ उतां पंहिंजी क़ौम खां अलॻि थिया ऐं वञी ग़ार में वञी लिका। ऐं ग़ार में जॾहिं वञी लिका त उते अल्लाह सुब्हानो ताला खां दुआ कयूं त रब्बना आतिना मिन लदुनका रहमतन व हय्यि लना मिन अमरिना रशदा। त या अल्लाह असांखे पंहिंजे तरफ़ खां का रहमत नाज़िल फरमा, पंहिंजे तरफ़ खां रहमत ॾे। त ऐं असांखे जेको आहे इन शयुनि खां, इन फितने खां असां पंहिंजो ईमान जेको आहे इन खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमा। सभ खां पहिरियां उन शइ खां परे थिया जेको उन्हनि जे ईमान में ख़लल पियो हुजे, ईमान खे ख़तरो हुयो, उन शइ खां उन परे थिया, महिनत करे उन शइ खां परे थिया। पोइ ग़ार में वञी लिका ऐं अल्लाह सुब्हानो ताला खां मदद वरितऊं। त जॾहिं बि असांखे असांजे रिलीजन खां, असांजे इस्लाम खां, असांजे दीन खां का बि अहिड़ी शइ परे करे, त सभ खां पहिरियां असां उतां परे थियूं ऐं उन खां पोइ अल्लाह सुब्हानो ताला खां दुआ घुरियूं त या अल्लाह असांखे इन फितने खां, इन शइ खां बचाए ऐं पंहिंजी रहमत नाज़िल फरमाए, असांखे रशद ऐं भलाई वारा रस्ता जेके आहिनि उहे ॾेखार। त अल्लाह सुब्हानो ताला हुननि खे ईअं चवण जे करे, ईअं करण जे करे छा चयो? अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो रबतना अला क़ुलूबिहिम। रबत चवंदा आहिनि ॿधण खे, रसी सां ॿधण खे चवंदा आहिनि रबत। त अल्लाह सुब्हानो ताला फरमाए रबतना अला क़ुलूबिहिम, ऐं असां उन्हनि जा जेके दिलि आहिनि उन्हनि खे ॿधी छॾियो, मज़बूत करे छॾियो। जॾहिं उन्हनि चयो त रब्बुना रब्बुस समावाति वल अर्द, आसमान ऐं ज़मीन जो जेको रब आहे उहो अल्लाह ई आहे, उहो ॿियो कोई बि न आहे। सिर्फ़ु ईअं चवण जे करे अल्लाह सुब्हानो ताला उन्हनि खे साला साल जेको आहे संभाले छॾियो। उन्हनि जो ईमान जेको आहे उहो अल्लाह सुब्हानो ताला बचायो ऐं उन्हनि जो नालो क़यामत ताईं ज़िंदा रखियो अल्लाह ताला। न उहे के आलिम हुया, न उहे के मुफ़्ती हुया, न उहे के वॾा पॉलिटिशियंस हुया, के बि फेमस अहिड़ा न हुया, चंद नौजवान हुया। सिर्फ़ु पंहिंजो ईमान बचाइण लाइ उन क़ौम खां पंहिंजी खां अलॻि थिया। सभु माण्हू हिकिड़ी तरफ़ पिया वञनि, पर हुननि चयो त न, सभु माण्हू ग़लति आहिनि, इन जो मक़सदु इहो न आहे त असां बि उन्हनि तरफ़ वञूं अगरि उहो ग़लति आहे। हुननि पंहिंजो ईमान बचाइण लाइ पंहिंजी क़ौम खां अलॻि थिया ऐं ग़ार में वञी लिका ऐं उते अल्लाह सुब्हानो ताला खां दुआ घुरियऊं त या अल्लाह असांखे रशद ऐं भलाई वारा, रहमत वारा जेके आहिनि उहे मामला अता फरमा। त हुननि पंहिंजो ईमान बचायो। क़यामत ताईं जेको बि वॾे में वॾो स्कॉलर आहे ऐं इहे निमाज़ में जॾहिं बि सूरह कहफ़ पढ़ी वेंदी आहे त इन्हनि जो ज़िकिर, इन्हनि जी स्टोरी जेका आहे उहा रिपीट कई वेंदी आहे ऐं इन्हनि ते वॾा वॾा बुक्स जेके आहिनि उहे मुफ़स्सिरीन, आलिम दीन ऐं इवन जेके मुस्लमान न आहिनि उन्हनि जे बुक्स में बि, उन्हनि जे किताबनि में बि वॾा वॾा बुक्स जेके आहिनि उहे किताब लिखियल आहिनि इन्हनि जी स्टोरीज़ ते। क़यामत ताईं इन्हनि जो नालो अल्लाह सुब्हानो ताला ज़िंदा रखी छॾियो। छाजे करे? छो जो सिर्फ़ु उन्हनि पंहिंजो ईमान बचायो।
उनखां पोइ ॿियो नंबर स्टोरी जेका आहे उहा बाग़ वारनि जी आहे। 2 ॼणा दोस्त हुया, हिकिड़े खे अल्लाह सुब्हानहू व तआला बाग़ ॾिनो, उनजी आज़माइश हुई, उन में उनखे अल्लाह सुब्हानहू व तआला हर क़िस्म जी शइ ॾिनी, 2 बाग़ ॾिना ऐं उन्हनि खे औलाद माल सभु कुझु अल्लाह सुब्हानहू व तआला ॾिनो। विच में उनखे नहर ठाहे ॾिनई ऐं हुन छा सोचियो त इहो जेको बि आहे मूंखे पंहिंजी महिनत सां आहे, मां महिनत कई आहे, इहे बाग़ मूंखे तॾहिं इहे मूंखे फ़ाइदो थिए थो, इहा मुंहिंजी महिनत आहे, इन में ॿियो कंहिंजो को बि कमाल कोन्हे। ऐं इहो कंहिंखे चई? अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो इहो हुन शिरक कयो। हालांकि हुन डायरेक्ट शिरक न कयो ऐं न ई के बुत खे पूॼयईं, न ई चयईं त अल्लाह हिकु न, हुन सिर्फ़ु ईअं चयो इहो जेको बि आहे इहो मूंखे पंहिंजी महिनत जे करे आहे। ऐं उहो कंहिंखे चयईं? पंहिंजे दोस्त खे चयईं, ॿियो कंहिंखे बि न चयईं, पंहिंजे दोस्त खे चयईं। त अल्लाह सुब्हानहू व तआला चयो इहो जेको, ऐं ईअं बि चयईं त हिते अगरि मूंखां इहो हलियो वेंदो, मां मरी वेंदुमि त क़यामत वारे ॾींहुं या आख़िरत वारे ॾींहुं माना इहो मूंखे वरी इन खां वधीक मूंखे मिलंदो। त अहिड़ियूं ॻाल्हियूं कई जेके ग़ैब जूं ॻाल्हियूं हुयूं, जंहिंखे हुनजो इल्मु न हुयो। ऐं जेका बि शइ चई त इहा मुंहिंजी पंहिंजी महिनत जी आहे, त अल्लाह सुब्हानहू व तआला हर शइ उनजी तबाह करे छॾी। अगरि उहो उन में दाख़िल थियो ऐं सिर्फ़ु चई आहे माशा अल्लाह ला क़ुव्वत इल्ला बिल्लाह, त जेका बि इहा शइ आहे इहा अल्लाह जी ताक़त खां सवाइ ॿियो कोई बि नथो ॾेई सघे। इहो जेको बि रिज़्क़ आहे, जेको बि तव्हांखे फिज़िकल, जेका बि तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजी हेल्थ आहे, तव्हांजी ज़हानत आहे, तव्हांजी तालीम आहे, तव्हां सिर्फ़ु इहो चओ त इहा सभु अल्लाह जे तरफ़ां आहे ऐं उनखे सही इस्तेमालु कयो त अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो मां उनखे इन खां वधीक ॾेई छॾींदुसि। त हुन सिर्फ़ु पंहिंजे दोस्त खे चयो त मूंखे नथो लॻे त इहा जेका शइ आहे तबाह थींदी ऐं मूंखां वरिती वेंदी, अगरि वरिती बि वई त मूंखे इन खां वधीक मिली वेंदी। त हुन अल्लाह ताला चए थो हुन हिकिड़े क़िस्म सां इहो शिरक कयो ऐं कंहिंसां कई? पंहिंजे दोस्त खे ॿुधाई। त जंहिंखे बि अल्लाह सुब्हानहू व तआला दुनिया में ॾिनो आहे उहो सिर्फ़ु अल्लाह जे तरफ़ां आहे। ज़हन, ज़हानत, तालीम ऐं रिज़्क़ जेको आहे उहो सभु अल्लाह जे हथ में आहे। ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जेको ॾिए थो उहो उनखे वठण में को बि प्रॉब्लम न आहे। कहिड़े बि नमूने कोई बि ज़हीन माण्हू आहे, थी सघे थो उनखे साइकेट्रिक प्रॉब्लम थी वञे। त दुनिया में तव्हांखे अहिड़ा मिसाल नज़र ईंदा, वॾा ज़हीन माण्हू जेके आहिनि उहे ज़हनी तौर ते मफ़लूस थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो ज़हन कमु करणु छॾे ॾींदो आहे ऐं उन्हनि जी हर शइ हली वेंदी आहे, उन्हनि जी जॉब बि हली वेंदी आहे ऐं उहे जेके आहिनि गोरियूं खाईंदा आहिनि, हिकिड़े रूम में पिया हूंदा आहिनि। अहिड़ा मिसाल मां इलाही मरीज़ जेके आहिनि उहे असां वटि ईंदा रहंदा आहिनि। त उनखां पोइ जेको उन ॿी स्टोरी आहे उहा आहे मूसा अलैहिस्सलाम जी स्टोरी, जंहिंमें इहो जेको आज़माइश आहे उहा नाले जी आज़माइश आहे। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जा नबी ऐं ताक़तवर हुया। अल्लाह ताला उन्हनि खे फिज़िकल बॉडी बि ॾिनी ऐं उन्हनि खे ज़हानत ऐं उन्हनि खे इल्मु बि ॾिनो हुयो। उनखां बनी इसराइल क़ौम जे माण्हुनि पुछियो त सभ खां वधीक मूसा सभ खां वधीक नॉलेज वारो माण्हू केरु आहे दुनिया में? त मूसा अलैहिस्सलाम ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन वटि अल्लाह जा नबी हुया, उहे ई नॉलेज वारा हुया, उन्हनि वटि इल्मु हुई। उन्हनि चयो त मां आहियां, मूंखां वधीक कोई बि न आहे। त अल्लाह सुब्हानहू व तआला चवनि त न, जेका नॉलेज मां पंहिंजे ॿिए कंहिं बंदे खे ॾिनी आहे उहा नॉलेज तो वटि कोन्हे। मूसा अलैहिस्सलाम रिक्वेस्ट कई त मां जेको आहे उन ॾे वेंदुसि ऐं या अल्लाह मूंखे इहा नॉलेज खपे जेका तूं पंहिंजे ॿिए ख़ासि बंदे खे ॾिनी आहे, ख़िज़र अलैहिस्सलाम लाइ। त अल्लाह सुब्हानहू व तआला इहा शइ ॿुधाए थो त जेका इल्मु, जेका नॉलेज, जेको तालीम तव्हां वटि आहे, इन जो मक़सदु इहो न आहे त इहा तालीम जेका आहे तव्हां वटि ई आहे। तव्हां खां वधीक इलाही तालीम वारा ॿिया बि पिया आहिनि ऐं इहा तालीम जेका ॾियण वारो आहे उहा अल्लाह सुब्हानहू व तआला आहे। इहा न मुंहिंजी पंहिंजो इन में को बि कमाल न आहे। जॾहिं बि तव्हां तालीम हासिलु कयो त उहा तालीम जेका हुजे तव्हांजे फ़ाइदे लाइ बि हुजे, उहा तव्हांजे दुनिया जे फ़ाइदे लाइ बि हुजे, आख़िरत लाइ बि हुजे, उनखे सही इस्तेमालु कयो। त इहा हिकिड़ो नॉलेज जो ऐं इल्मु जो जेको उहा आज़माइश आहे, उनखां माण्हू जेको आहे कीअं बचे। अल्लाह सुब्हानहू व तआला मूसा अलैहिस्सलाम खे ॿुधायो त न वधीक इल्मु वारो जेको आहे ख़िज़र अलैहिस्सलाम उन ॾे वञ ऐं उन खां ॾिस त उन वटि कहिड़ी शइ आहे। त ज़रूरी न आहे जेका तालीम तव्हां वटि आहे उहा सिर्फ़ु तव्हां वटि ई आहे, या उहा तव्हां वटि आहे त तव्हां चओ त न सभ खां वधीक तालीम मूं वटि आहे। न, त हिन दुनिया में अल्लाह सुब्हानहू व तआला इलाही मख़लूक पैदा कई आहे, इलाही माण्हू पैदा कया आहिनि जंहिंजो इल्मु जेको आहे उहो तव्हां खां ऐं मूंखां इलाही वधीक आहे। जे असां जेको आहे उन्हनि जे ABC जे बराबरि बि न आहियूं। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे इहा शइ सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उनखां पोइ जेको आख़िरी स्टोरी आहे उहा आहे ज़ुल्करनैन अलैहिस्सलाम, जंहिंखे अल्लाह सुब्हानहू व तआला पावर ॾिनो, जंहिंखे अल्लाह ताला हुकूमत ॾिनी। त उन्हनि जेको आहे पावर बि ॾिनो अल्लाह सुब्हानहू व तआला ऐं उन्हनि खे उन्हनि जी मर्ज़ी जो बि छॾियो त इन पावर खे जहिड़े नमूने तूं इस्तेमालु करें। त
त उन्हनि छा कयो, उन्हनि इंसाफ़ क़ाइमु कयो ऐं चयो जेको अलाह खे मञींदो ऐं सही अमल कंदो उन्हनि खे उनजो बदिलो मिलियो वेंदो, ऐं जेको ख़राबु अमल कंदो ऐं जेको गुनाहगार हूंदो उनखे उनजो बदिलो मिलियो वेंदो। ऐं आख़िरत में अलाह सुब्हानहू व तआला जेके उन्हनि जा मामला आहिनि उहे अलाह वटि आहिनि। पर जेको मां हाणे हाकिम आहे, मूंखे अलाह सुब्हानहू व तआला इहा शइ ॾिनी आहे, मां इंसाफ़ पैदा कंदुसि ऐं इंसाफ़ कंदुसि। जेको सही करे थो, जेको सुठा अमल करे थो उन्हनि खे उन्हनि जो अजर मिलंदो, ऐं जेको ख़राबु अमल करे थो उन्हनि खे उन्हनि जो अजर मिलंदो। अलाह सुब्हानहू व तआला ज़ुल्करनैन अलैहिस्सलाम खे पावर ॾेई छॾियो ऐं उनखे उन्हनि जी मर्ज़ी ॾेई छॾी त पावर तूं कहिड़े नमूने इस्तेमालु कर। त इहो हिकिड़ो टेस्ट आहे, इहा आज़माइश आहे पावर जी, त कहिड़े बि नमूने कंहिंखे हिकिड़े माण्हू ते पावर आहे, कंहिंखे पंहिंजी फैमिली ते पावर आहे, कंहिंखे पंहिंजे ऑफिस में पावर आहे। त पावर तव्हांखे अलाह सुब्हानहू व तआला ॾिए थो त तव्हां उनजो इस्तेमालु कीअं था कयो, ग़लति इस्तेमालु था कयो या सही इस्तेमालु था कयो। त पावर जंहिंखे बि मिलियल आहे उनखे उनजो सही इस्तेमालु करणु घुरिजे ऐं इंसाफ़ करणु घुरिजे। त इहे जेके आज़माइशूं आहिनि ऐं इहे जेके रूटीन लाइफ में, डेली लाइफ में असांजूं जेके शयूं आहिनि, इन्हनि खां बचण लाइ, इन फितने खां बचण लाइ असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त जुमे ते, हर जुमे ते सूरह कहफ़ पढ़ो। हिन में ॿियूं बि इलाही सुठियूं सुठियूं शयूं आहिनि। जीअं अलाह सुब्हानहू व तआला फरमाए थो त तव्हां पंहिंजो पाण खे उन्हनि माण्हुनि सां जोड़े रखो जेके सुबुह ऐं शाम अलाह जी यादि में मसरूफ़ आहिनि, ऐं पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला, पंहिंजा जेका बि मशवरा आहिनि उन्हनि खां वठो जेके मुंहिंजी यादि में मसरूफ़ आहिनि, न कि उन्हनि खां जेके अलाह सुब्हानहू व तआला पंहिंजी यादि खां गाफ़िल कयो आहे। इन जो मक़सदु छा आहे? मिसाल जे तौर ते को हिकिड़ो माण्हू आहे, उहो अलाह जी राह ते न आहे, उहो कामयाब बि आहे दुनिया में, पैसो बि अथसि, रिस्पेक्ट बि अथसि, सभु कुझु अथसि, पर उहो अलाह जा अहकाम नथो मञे, उहो अलाह जे अहकामनि ते न आहे, निमाज़ बि नथो पढ़े, ज़कात बि नथो ॾिए, उनखे हलाल हराम जो जेका आहे उहा बि अवेयरनेस कोन्हे। ऐं तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी जो को मशवरो खपे, तव्हां उन माण्हू ॾे वञो था, तव्हां ॾिसो था इहो सक्सेसफुल आहे, पैसे वारो आहे, तव्हां उन माण्हू ॾे वियो पंहिंजी ज़िंदगी जो को मशवरो वठणु, पंहिंजी पर्सनल लाइफ जो या को बि, त तव्हांखे उहो जेको मशवरो ॾींदो उन में कंहिंजो पार्ट हूंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो अलाह जा अहकाम नथो मञे, हर उहो अमल करे थो जेका अलाह सुब्हानहू व तआला मना कयो आहे, त उन ते शैतान जो फोर्स हूंदो। त तव्हां अलाह सुब्हानहू व तआला फरमाए थो उन्हनि खां मशवरो न वठो पंहिंजी ज़िंदगी जो जंहिंखे मां पंहिंजी यादि खां गाफ़िल कयो आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो मशवरो उन्हनि खां वठो जेको अलाह सुब्हानहू व तआला जी यादि में मसरूफ़ आहिनि, ऐं सुबुह ऐं शाम जेके आहिनि अलाह सुब्हानहू व तआला जी यादि में मसरूफ़ आहिनि। पंहिंजो पाण खे उन्हनि सां जोड़े रखो ऐं उन्हनि सां मशवरो करिणो अथव पंहिंजी ज़िंदगी, त उन्हनि खां कयो, उन्हनि सां न कयो जेके मां पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजी यादि खां गाफ़िल कयो आहे। अलाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह सुब्हानहू व तआला असां सभिनि खे हर क़िस्म जे फितने खां बचाए, ऐं अलाह सुब्हानहू व तआला असांजी औलाद खे ऐं नौजवाननि खे हर क़िस्म जे फितने खां बचाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।